के जवाबदार भॼी विया हुजनि या जो थे असां जीअं पता थिए त अकेली हिन असांखे ॾिसी करे रड़ियूं ताड़ियूं कयूं साईं मां फमींदा आहियां मूंखे 3 साल अॻु में जेको अगवा करे विया मां उहा माई आहियां मूंखे अॼु ॿिए पासे खणी पिया वञनि कुझु टाइम हिते बीहारियऊं चए असां गाॾी अचे थी त असां तोखे खणी था हलूं ॿिए पासे हिते मूंखे छॾे ऐं पोइ चयूं का पुलिस अचे थी हले छा को हले चए मां नाला उन्हनि खे कोन सुञातो कहिड़ा पर मूंखे 2-3 माण्हू हुया हिते वठी आया असां तोखे ॿिए हंधि वठी था हलूं पोइ हिन खे छॾे तव्हां जो पुलिस जो कोई कराची ये मां के कहीं पाजन ला काडे पुलिस ॾिठी मां को हथ कढियो पाण हलाए काडे जा काडो भाजी हलिया वया ताने तशद्दुद कंदा आया हुए तो विढ़ंदा हुया तव्हां के उते न असां के वड़न ना आहे पुलिस जे छापे जो करे वडे मां ॿुधाए के माना कैद करे छॾियो मूंखे उते पंहिंजे घर में तालो ॾेई छॾींदा कोन हुया जेका कमरे में असां या राशि दे वही कराची को वरी कणिया भलो स्थान माना मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते माना जेका मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहंदा